हिक जी कीमत भरिया, जिंदगी आहे या मश्किरिया। साह हिक हिक जी कीमत भरिया, जिंदगी आहे या मश्किरिया। नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे खिपरो में ख़बर ॾींदा हलूं त 6 महीना अॻु सांगड़ पुलिस जे मुबीना कूड़े मुक़ाबले में मारिजी वियल अली हैदर रुंजो ऐं सूमार महर जे वज़ीर आला सिंध सैयद मुराद अली शाह पारां नोटिस वरितो वियो। वज़ीर आला सिंध सैयद मुराद अली शाह पारां मामले जे लाइ जांच टीम जोड़ी हुई, जंहिंमें DIG मीरपुर ख़ास ज़ुल्फ़कार लाड़क, SSP DC मिठी ऐं AC मीरपुर ख़ास जांच टीम जा मेंबर मुक़रर कया विया हुआ। जांच टीम जांच करण बाद पुलिस जे 16 ऑफिसरनि समेत एहलकारनि खे नौकरी मां बरतरफ़ कयो वियो है। इन हवाले से मिलियल जान मूजिब SSP शहीद बेनज़ीराबाद पारां साबिक़ा पुलिस इंस्पेक्टर पेरूमल इसाक संग्रासी, साबिक़ा SHO झोल राजकुमार, साबिक़ा SHO खाई शरीफ जमाली, साबिक़ा SHO खिपरो गुलजार मरी, CIA इंचार्ज सांगड़ ज़ुल्फ़कार पाई फुल फ्राई ऐं हाफ फ्राई जो बादशाह सदाईंदड़ अलन अब्बासी झोल थाने जा 4 एहलकार ऐं पेरूमल थाने जा 4 पुलिस एहलकारनि समेत 16 ऑफिसरनि खे नौकरी मां बरतरफ़ करे छॾियो है। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।